यार मां अहिड़े मुल्क में तुरां ख़ुदा न ख़ास्ता अगरि अलाह साईं जो हुकुम थो थिए त बाबा सुभाणे क़यामत थी अचे ऐं त यकीन कंदा पोइ माण्हू बिज़नेस कंदा बाबा मुस्लो तस्बीह ऐं क़ुर शरीफ़ सभु ब्लैक ते सेल कंदा सभु छो जो असांजे मतिलबु रग रग में बिज़नेस अची वियो आहे ब्लैक ते मास्क ब्लैक ते ही ब्लैक ते ऐं असां पंहिंजो पाण खे मुस्लमान असर रहियूं अगरि सिंध हुकूमत ऐलान थी करे त बाबा जंहिंखे कोरोना वायरस आहे असां उन्हनि खे वतन कार था ॾियूं पर मंथ हुनखे 20,000 मिलंदा हिन महिल त को माण्हू चए थो न मूंखे कोरोना वायरस न आहे जंहिंखे आहे उहो मञे कोन थो सिंध हुकूमत खाली ऐलान करे बाबा जंहिंखे कोरोना वायरस आहे उनखे असां वतन कार ॾियूं था पर मंथ 20,000 उन्हनि खे मिलंदा यकीन कंदव दादू मेड़ सकर शिकारपुर जैकोबाद टंडो मोहम्मद खान टंडो आदम कोटड़ी जामशोरो कराची सभु छोकिरा मायूं मर्द हथ मथे कंदा चवंदा बाबा असां में त कोरोना वायरस आहे पर असांजी पोड़ियुनि में बि कोरोना वायरस आहे अहिड़े मुल्क में था रहूं यार पैसे जे करे असां अलाए छा छा था कयूं ऐं असां पंहिंजो पाण खे मुस्लमान असर रहियूं कमु था कनि काफ़र वैक्सीन उहे पिया ठाहिनि हर शइ असां रुॻो लॻा पियूं बाबा हीअं कयो हीअं कयो फलाण कयो क्रेडिट सॼो असांजे थो वञे हाणे कमु हू पिया कनि वाक़ई में साईं बसि पर यार हाणे वोट भुटे खे ॾींदासीं यार वाक़ई में मुराद अली शाह कमु कयो आहे मां इमरान ख़ान खे वोट ॾिनो वॾी ग़लती कई आहियां फांसी हक़दार मां इमरान ख़ान खे मां वोट ॾिनो हलीम आदिल शेख गटर चोरी थींदो आहे न बाबा उन ते धरणो हणंदो आहे गटर चोरी थियण ते बाबा गटर चोरी थी वियो सिंध हुकूमत जो ॾोह आहे गटर जो ढक चोरी थी वियो सिंध हुकूमत जो ॾोह आहे हिन महिल हलीम आदिल शेख त नज़र ई कोन थो अचे ॿियो कुझु नथो चई सघां मां